बिशा ईद उल फितर जे 3हें ॾींहुं मरहूम सैयद निसार हुसैन शाह लतीफ़ी जी याद में लॻायल हिकु शानदार नाइट क्रिकेट टूर्नामेंट चेयरमैन टाउन कमेटी बिचा सैयद ख़ाबर हुसैन शाह लतीफ़ी तरफ़ां लॻाई वई, जंहिंमें तमामु बहितरीन मुक़ाबला थी गुज़रिया। क्रिकेट रांदि में शौक़ीन वॾे अंग में शरीक थिया ऐं लुत्फ़ अंदोज़ थिया। फाइनल वफ़ा 11 ऐं आफ़ाक़ 11 जे विच में बहितरीन ज़बरदस्त मुक़ाबलो थियो, जंहिंमें वफ़ा 11 पंहिंजे आख़िरी ओवर में मैच पंहिंजे नाले करे वरितो। जंहिंखां पोइ वफ़ा 11 जी कामयाबी जो यकीन जश्न तमामु बहितरीन एवार्ड सेरेमनी, जंहिंमें बिचा भिटाई सादातुनि वॾे अंग में शिरकत कई। टूर्नामेंट ऑर्गेनाइज़र चेयरमैन टाउन कमेटी बिचा सैयद ख़ाबर हुसैन शाह लतीफ़ी, सैयद ग़ुलाम रज़ा शाह लतीफ़ी, सैयद यासिर अब्बास, चीफ गेस्ट मखदूम अमार हैदर, मोहम्मद रहीम खोसो, मोहम्मद सुमार वफ़ा, ॾाढो गुल, मोहम्मद शीदी, अली मोहम्मद खोसो, पीर अल फ़कीर, नौशाद बुघियो समेत ॿियनि क्रिकेट टूर्नामेंट जे बहितरीन परफॉर्मेंस ऐं टूर्नामेंट खे बहितरीन नमूने सां अरेंज करण ते टूर्नामेंट कमेटी खे इनामनि सां नवाज़ियो वियो। जंहिंखां पोइ फाइनल जो इनाम मखदूम अमार हैदर, वफ़ा 11 जी बानी वकार, मोहम्मद सुमार ऐं कैप्टन अवेद ख़ासकिल खे ॾिनो वियो। जॾहिं त रनर कप आफ़ाक़ 11 जे कैप्टन आफ़ाक़ जतोई खे सैयद ख़ाबर हुसैन शाह लतीफ़ी पारां ॾिनी ऐं टूर्नामेंट जो इख़्तिताम कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।